छतरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर। फ़कीराबाद टाउन कमेटी जे चेयरमैन सिराज निसार हुसैन ख़ासि करे तरफ़ां स्कूलनि जे ॿारनि जी इम्प्रूवमेंट आणण जे लाइ फेस्टिवल जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें तक़रीबन 30 स्कूलनि खे ॿारनि जी रांदियुनि जे लाइ सामान विरहायो वियो। रांदियुनि में तमामु दिलचस्प मुक़ाबला थींदा। वधीक ॾिसूं था ख़ैरपुर खां असांजे आवाज़ सिंध जे ब्यूरो चीफ अब्दुल रज़ाक शर जी हिन रिपोर्ट में। जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं टाउन कमेटी फ़कीराबाद जे चेयरमैन सिराज निसार हुसैन ख़ासि करे सां जेको ही स्कूल खे सामान ॾिनो अथई ऐं अचो त उन जे हवाले सां पुछो त हिन छा चवणो आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां था कयूं टाउन कमेटी फ़कीराबाद में फ़कीराबाद फेस्टिवल जे नाले सां हिकिड़ो हफ़्तो था मल्हायूं, छो त अॻिते एकता जो ॾींहुं बि अचे थो, एकता जो बि आहे 3 डिसंबर ते ॿुधाइनि था, पर असां इन खां पहिरियों पूरो वीक था सेलिब्रेट कयूं। इन्हनि में असां कल्ह जेको ॿारनि खे सामान ॾिनो आहे, स्कूल जे टीचर्स खे असां ॾिनो आहे, त उहे ॿारनि में जेको असां रांदियुनि जा मुक़ाबला था कयूं, उहो 25 तारीख़ खां नवंबर खां शुरू थींदो, 29 तारीख़ फाइनल डे थींदो। इन्हनि में बैट बॉल थींदी, क्रिकेट इहो बैडमिंटन आहे, फुटबॉल आहे, दौड़ जा मुक़ाबला थींदा। इहो रांदियुनि जी माना सेहतमंद हिकिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि। उन सां गॾु तालीमी जीअं जनरल नॉलेज आहे या पोइट्री आहे या स्पीच आहे, कंहिं ॿार खे जेको सुठो टैलेंट हूंदो फ़कीराबाद जे ॿार जो, उहो असां खणी था अचूं। केतिरे स्कूलनि खे तव्हां सामान ॾिनो? सर, असां वटि 30 बॉइज़ स्कूल आहिनि, 10 गर्ल्स आहिनि। पुट कल्ह असां 30 स्कूलनि खे सामान ॾिनो आहे। गर्ल्स खे बि हाणे हिन अॻे हफ़्ते ताईं मंडे ताईं असां ॾेई छॾींदासीं, जीअं उहे बि अचनि। म्यूज़िकल चेयर में आहे, या टग ऑफ वॉर जेको इहो रस छिकण वारी आहे, या स्किपिंग रॉप आहे, उहे जीअं नंढियूं आहिनि। बैडमिंटन आहिनि, उन्हनि जा बि जीअं मुक़ाबला थियनि, उहे जीअं पाण खे अलॻि न सम्झनि, उहो पसंदि थींदो। ऐं असां वटि हिकिड़ो वॉलीबॉल जी टूर्नामेंट आहे, उहो अरेंजमेंट करे थो असां वटि कुझु दोस्त आहिनि शहरी, उहे करनि था। उहो 27-28 तारीख़ राति जे टाइम ते उहो तव्हांखे हिन जी रोशनी जे शहर में हिकु लाइटिंग में तव्हांखे उहा शइ बि नज़र ईंदी। ऐं इन सां गॾु असां DO अयाज़ महेसर साहिबु आहे, या पंहिंजो मेहराणी साहिबु आहे।